Assalamualaikum guys, I'm Danish Mahdi. I hope you have subscribed my YouTube channel. If not yet, then kindly subscribe it and share it with your friends. Guys, I just want you to Sindh University check करते हैं मुसाकर मौजूद है अब्दुल कदीर बुर्डो ऐं मुसाकर मौजूद है मिसल समो जो को समाज का सो उमरान आया है ऐं सिंध यूनिवर्सिटी में एडमिशन भी थियो है. So first of all I would like to congratulate him for his admission in Sindh University BBA department. What would you like to say? जी बिल्कुल BBA डिपार्टमेंट में असांजी एडमिशन थी वई आहे ऐं असां वी आर होपिंग डेट जल्दी जेको असांजी क्लासिस शुरू थी वञनि जीअं असां बि हिते अची करे ऐं पंहिंजो यूनिवर्सिटी जा क्लासिस वठूं. जियो असां मिसम खे वेलकम था कयूं जामशोरे में पहिरीं जे शहर में वधीक ख़बर पवंदी त जे जामशोरे अचण खां बाद हिते पहिरीं जो शहर आहे शाजो शहर आहे पहिरीं बि कोन्हे को हिते हाणे असां वञूं पिया सिंध यूनिवर्सिटी. सो गाइस बी विद अस. सो गाइस हाणे असीं मौजूदु आहियूं सिंध यूनिवर्सिटी में. तव्हां ॾिसी सघो था मूंसां गॾु कदीर जो कादो फुल फॉर्म में आहे बाक़ाइदे जियो जियो ऐं हेॾां मूंसां गॾु मौजूदु आहे मिसम जेको पंहिंजी फ्यूचर यूनिवर्सिटी हिन वक़्तु घुमे थो पियो. ईअं आहे फ्यूचर त न हाणे माना प्रेज़ेंट थी वियो फ्यूचर न आहे वेरी नियर फ्यूचर फ्यू डेज़ में. त माना फाइनली तव्हां सिंध यूनिवर्सिटी में पहुची वियो आहे. असांजी दुआउनि सां बाक़ाइदे ऐं असां बि पहुची वियासीं यूनिवर्सिटी में अहिड़ो पहुतासीं. हाणे हितां असां सिंध यूनिवर्सिटी में मौजूदु आहियूं. हेॾां वरी जेका असांजो मिरानी इलेक्ट्रिकल जी पंहिंजी लेब आहे. हाणे अञा मिट्स थिया हाणे असांजो त हेॾे ॾिसूं ई न आहे फ़िलहाल 2 टे ॾींहं मुंहुं ई न कर. सो गाइस हाणे असांखे जेका सो हिते असां इन थिया आहियूं ऐं हेॾां जेका सो हॉस्टलियूं आहिनि सिंध यूनिवर्सिटी जूं हॉस्टल्स आहिनि ऐं हूअं त असांखे ऑफिशियली तौर ते अलो कोन्हे को पर असांखे मिस में करे माना असांखे अलो कयो बाक़ाइदे माना लेव सां लहे सां जेका हुनखे चयो असांजो जेका असांजो दोस्त BBA डिपार्टमेंट में 21 पेज में असांखे चयो आहे वञो इंजॉय कयो चिल कयो न त असांखे न पसंदि ख़ासि करे कदीर मोटायो तव्हांखे चयूं जा सिमरन जी ले अपनी ज़िंदगी. हा पोइ हाणे वरी चयूं असांखे तव्हां वञी सघो था. पोइ हाणे असांजे अञा ख़बर न आहे काॾे था वञूं रस्ता बस्ता कुझु ख़बर न आहे बसि निकिरी पिया. फिज़िक्स आहे पक चवनि था लिखियल आहे साम्हूं लिखियल आहे न फिज़िक्स. हा लिखियल आहे ॾिसी पिया ॿुधाए. अरे बाबा ख़बर आहे पहिरियों खां ई. ॿुधाए भला मैथमेटिक्स किथे अथव वेझो हूंदो फिज़िक्स जो भाउ भेण न हलो उहो ॿुधायूं था जिते नज़र आयो बोर्ड ॾिसी करे तव्हांखे ॿुधाईंदासीं छो त असांखे पाण जो ख़बर कोन्हे का कहिड़ो डिपार्टमेंट किथे आहे. ऐं हिते माशाअल्लाह माना एॾा डिपार्टमेंट जो माना घणे थकिजी पवंदासीं ऐं जेका तंहिंजे करे असांखे बि यादि कोन्हनि की जेके हिते पढ़ंदा आहिनि उहे बि रोज़ ज़ाहिर माना सॼो कोन घुमंदा हूंदा सिर्फ़ु पंहिंजे डिपार्टमेंट जीअं असां बि सिर्फ़ु पंहिंजे डिपार्टमेंट में. तो बहरहाल कोशिशि कयूं था तव्हांखे सिंध यूनिवर्सिटी जो हिकिड़ो नंढो शॉट विज़िट करायूं तव्हांखे. तो गाइस हीअं तव्हां ॾिसी सघो था डिपार्टमेंट आहे ज़ूलॉजी जो ऐं जेका सो हिन वक़्तु ज़ाहिर आहे त टाइमिंग अहिड़ी आहे शाम जे टाइम में त ज़ाहिर बंदि लॻा पिया डिपार्टमेंट्स वग़ैरह सफ़ा ईअं सुनसान लॻो पिया. पर सुबुह जे टाइम में जेकॾहिं असां हिते हुजूं आहे त बाक़ाइदा मेलो हुजे पर असां सुबुह जे टाइम में असां नथा अची सघूं. असांखे पंजाबी हूंदा आहिनि क्लासिस वग़ैरह ऐं हेॾा मुंहिंजे साम्हूं वरी ऑफिस ऑफ द डीन फैकल्टी ऑफ नेचुरल साइंसिस आहे ऐं मुख़्तलिफ़ ॿिया बि डिपार्टमेंट्स आहिनि पर एतिरो मतिलबु हिक ॿिए खां परे आहिनि जो ज़ाहिर सभु त असां नथा ॾेखारे सघूं पर जिते बि असां वञूं था तव्हांखे ॾेखारियूं पिया. ऐं छो त असां सां गॾु हिन वक़्तु सिंध यूनिवर्सिटी जो कोई सीनियर वग़ैरह दोस्त कोन्हे को जेको असांखे हुनजे बारे में वधीक ॿुधाए सघे. तंहिंजे करे बसि पाण ई निकिरी पिया तव्हांखे ॿुधायूं पिया. हिन खां पहिरियां असांजो कराची यूनिवर्सिटी जे हवाले सां ब्लॉग हुयो उहो बि तव्हां ॾिसी सघो था जंहिंमें कराची यूनिवर्सिटी जा मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट्स असीं ॾेखारिया. सो काइंडली फॉलो इट एंड बी विद अस. सो गाइस मुंहिंजे पोयां तव्हां ॾिसी सघो था जेकॾहिं तव्हां थोरो गौर कयो त सफ़ाई वॾा जबल लॻा पिया आहिनि. मतिलबु ईअं थो लॻे त कंहिं माना रेगिस्तान में अची विया आहियूं. पर हेॾां वरी जेकॾहिं तव्हां ॾिसो त बाक़ाइदा ग्रीनरी लॻी पई आहे ऐं डिपार्टमेंट्स वग़ैरह बि आहिनि ऐं यूनिवर्सिटी जो हिकिड़ो लुक मिले थो पियो. इहे जेके जबल आहिनि साॻा ई आहिनि मतिलबु असांजी यूनिवर्सिटी में बि नज़र ईंदा आहिनि परे खां. ऐं जॾहिं मौसम जेका आहे सो तमामु घणी प्लेज़ेंट थी वेंदी आहे त पोइ वरी असां होॾे वेंदा आहियूं कॾहिं कॾहिं. असां त न विया माना ॿिया वेंदा आहिनि स्टूडेंट्स ऐं फोटोग्राफी सेशन थींदो आहे बाक़ाइदा. ऐं हाणे असां बि वेंदासीं न
हलंदा हुआ उते बस जो कालो रिली वियाणो खणी करे रहूं उते ता जबरदस्ती खणी करे गाइस हाणे असां हिते सिंध यूनिवर्सिटी में वेठा आहियूं ऐं असां पंहिंजे दोस्त सिराज खे चयोसीं असां मिलण जे लाइ ऐं उहो असां लाइ अचे थो पंधु करे जेका बाक़ाइदे ऐं असांखे अंदरि बि वठी हलंदो हॉस्टल में अंदरि न त ॿाहिरि मतिलबु घुमाईंदो फिराईंदो छो त हिते असांखे ज़रूरत आहे त कंहिं सीनियर जी ज़रूरत हुई जेको सही तरीक़े सां घुमाए छो त असां त ईअं निकिरी पियासीं माना ख़बर न चाल पर निकिरी पियासीं सो ही इज़ कमिंग सो गाइस हाणे असां हिते सिंध यूनिवर्सिटी जे सीसी ते चांहि पीतीसीं ऐं चांहि खे असां शूट न करे सघियासीं पर तव्हां यकीन कयो त असां पीतीसीं ऐं हर हिकु व्लॉग में अच्छा भैया अञा सफ़ा यकीन न कयो त पोइ त हाणे सफ़ा बि माना ॿी ॻाल्हि थी वई ऐं हाणे असां वञूं था हितां जी सीएल ॾिसण जे लाइ सो बी विद अस वीचारो पढ़ंदो मां बि चवां थो पंहिंजा नोट्स हिनखे हिते रखी वञा त पढ़े या लैपटॉप हिते रखी बुक जब करी ॾेई वञे पढ़ परे पढ़ असां फाइनल ईयर असां वरी फाइनल में ॾिसंदे वरी ॿीहर सो दिस इज़ ऑल अबाउट जेको बि सिंध यूनिवर्सिटी ईंदो आहे उन स्टेज तां फोटो त कढायो त माण्हू न कुझु बि न कयो सो हीअ साम्हूं वारी रोड आहे असांजे जेका ॾिसी सघो था तव्हां हेॾा खदीरा हेॾा मिसम हेॾा सिराज आहे ऐं हीअ असांजी सीएल जा पोयां जेका सो दिस इज़ ऑल अबाउट द व्लॉग अबाउट सिंध यूनिवर्सिटी सो गाइस हाणे सीसी ते असीं मानी खाधीसीं ऐं जेका सो हाणे असीं वञूं पिया वापसि राति जो टाइम बि थी वियो आहे सो दिस वॉज ऑल अबाउट अवर टुडे सिंध यूनिवर्सिटी व्लॉग इफ यू लाइक्ड इट देन काइंडली सब्सक्राइब अवर चैनल एंड like it and share it with your friends for more interesting content. Stay connected, stay blessed. Thank you.